वफा जैसे जखे गिरहण लगिया। पागल, मां फ्लैट में न निकरंदम। तो पोइ ठीक है, मां तो मथे हलियो अचा। What? तू हलियो इंदे? तू मुके बदनाम कंदे छा? सिक जो तुंजी लगी आहे। छा कयां? मजबूर आया ना, कुछ भी करे सगा तो। कॾहिं कहिड़ो मजनू थियो आई? जॾहिं खां तुंजे दिल में पनाह वरती अथई। पिस्टल अहमद कढियो हुयो राजूअ खे मारण जे लाइ। ओ माय गॉड! पर विढ़ंदे विढ़ंदे अहमद खे पंहिंजी ही पिस्टल जी गोली लगी वई। राजू जो कोई कसूर न आहे बाजी, राजू बेॾोही आहे। पर इहो साबित केरु कंदो त राजू बेॾोही आहे? उन त मूंखे जेरे ई मारे छॾे ज़रका। हीराशाह, बब्बन जा ॿ हिस्सा आहिनि हिन घर में, हिकु तूं ऐं ॿियो ही जबल। ऐं जॾहिं इहे ॿई हिस्सा मिलंदा आहिनि, पोइ बब्बन शाह जो वजूद मुकमल थींदो आहे। बाजी मूंखे माफ़ कयो, मां तव्हांखे ॾाढो परेशान कयो आहे। बसि मुंहिंजी ज़िंदगी आहे, मूंखे जीअण ॾियो। छा चयो तो? तोखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियूं, उहा बि हिन क़ैद में? तूं छा तो सम्झे त असां ज़िंदा आहियूं? राजू, जंहिंजी ज़िंदगी तुंहिंजी ज़िंदगी में जीअण लॻनि, उहे कीअं तोखां सिवा ज़िंदा रहंदियूं? इनखे ख़बर ई न आहे त नेठि हिकु ॾींहुं मां हिन शहर जो वॾो माण्हू थींदुसि ऐं पोइ इहे सभु छोकिरियूं मुंहिंजे अॻियां पोयां घुमंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।